मदीन जो गस्ता यूनिट है सब असांजा उस्ताद आहिनि ऐं ज़िला सदर जनाब हयात निज़ामनी साहब जो हुकूम ते अॼु सॼो ज़िलो सरापा एहतजाज आहे। तव्हां सभिनि खे ख़बर हूंदी त हिकिड़ो बदमस्त SHO मंज़ूर जमाली जेको हींअर SHO टंडो ग़ुलाम अली तइनात आहे, जंहिं कुझु वक़्तु अॻु में असांजे हिकिड़े शरीफ़ ऐं मोहतरम उस्ताद साईं ज़फ़रुल्लाह जमाली जे पुट ते कूड़ी FIR कटराए हुनखे मंशात फ़रोज़ ॼाणाए जेल मोकिलियो हो, जेको साबित थियो त हुन कूड़ो इल्ज़ाम आयो हो, जेको कोर्ट बि साबित कयो त इहो कूड़ आहे, जेको DSP इंक्वायरी करे पियो कूड़ साबित कयो। हुनखां पोइ जॾहिं 4 महीना हू रिवर्ट हो, वरी नए SP हुनखे बहाल करे SHO टंडो ग़ुलाम अली रखियो ऐं हाणे हू बदमस्त साईं जिन जे गलियुनि में अचे थो, साईं जिन खे धमकाए पियो त वरी तव्हां ते 9C कंदुसि, ऐं तव्हांखे परेशान कंदुसि, तव्हांखे ख्वार कंदुसि। छा ही पुलिस गर्दी सदाईं हलंदी? छा ही बदमस्ती सदाईं हलंदी? असां हिननि बदमस्त SHO ऐं SP साहिब खे चिताव ॾियणु चाहियूं था त जेकॾहिं असांजे उस्ताद गस्ता अॻवान सां इंसाफ़ न कयो वियो त इंशाअल्लाह ही गस्ता जेका आहे हर उस्ताद रोड ते हूंदो ऐं असीं पंहिंजे एहतजाज जो दाइरो वधाईंदासीं। असां SP साहिब खां वरी बि घुर कयूं था त महिरबानी करे इन करप्ट SHO खे बदीन मां ज़िले बदर करे कंहिं अहिड़े इलाइक़े मोकिलियो वञे जिते हिनखे ख़बर पए त हिते बि का नौकिरी कबी आहे। मुंहिंजो हिकिड़ो ज़ाती ख़्यालु आहे त हुनखे रोइंती कचो मोकिलियो वञे त हुनखे ख़बर पए त घणे बि ईअं सौ आहे। तव्हां सभिनी जी महिरबानी। इंशाअल्लाह उस्ताद गॾु आहिनि, असीं सभु साईं ज़फ़रुल्लाह साहिब सां गॾु आहियूं। जेसि ताईं असांखे ज़िले जो हुकुम न थींदो तेसि ताईं असां सरापा एहतजाज हूंदासीं। जी उस्ताद जी।